फलस्तीन ते थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ शिया हैदर करार जाम साहब तरफ़ां हिमायत फ़लस्तीन इसराइल मुर्दाबाद रैली बस स्टॉप खां प्रेस क्लब जाम साहब ताईं कढी वई। शिया हैदर करार अॻवाननि शिया अॻवान अल्लामा मौलाना मोहम्मद नवाज़ हैदरी, मौलाना कल्ब महदवी, ज़वार ज़ुल्फ़कार अली विस्तड़ो, ज़वार मंसूर अली ज़रदारी, सैयद नदीम हैदर शाह ॿियनि जी अॻवानी रैली खे ख़िताब कंदे रैली चयो त इसराइल हिकु नाजाइज़ रियासत आहे जेके फ़लस्तीन जे मुसलमाननि ते अधु सदीअ खां हू ज़ुल्म ऐं बरबरीयत करे रहिया आहिनि, जंहिंमें हज़ारे फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि ऐं ताज़नि हमलनि में सवे माण्हू शहीद थिया आहिनि ऐं हज़ारे बेघर थी चुका आहिनि। असां आलमी क़ुवतुनि खां मुतालबो था करियूं त इसराइल जे नाजाइज़ रियासत ख़तमु करे ऐं फ़लस्तीनी अवाम खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। रैली में सवे माण्हुनि शिरकत कई ऐं रैली में फ़लस्तीन जी हिमायत ऐं मुर्दाबाद इसराइल जा नारा हंया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची